आउं त नथी चवां, पर फरसाना खे थोरी शक थी पियो आहे त सरमद जे गुम थियण में हाकिम खान जो हथ आहे। मां बि नथो सम्झां दी हाकिम खान एॾो कमज़ोर थी सघे थो। पता जो पुट जलाल अथसि, उन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? और जलाल खे ख़बर आहे त मरियम सरमद खे चईंदी आहे। इहा त मूंखे ख़बर नाहे अथा सगाई कंदो अलाह कंदो ईअं न हूंदो। बेशक कॾहिं जेको पाण सोचियो पिया ईअं न हूंदो। अज़ाना थिए जा ख़दशा सतल थी था, सरमद जल्दी वापसि ईंदो। हाँ मीना था सही था चओ। अदीमो सीगार खे ॻोठ चल फोन करे छॾी आहे, अचे त सरमद जी ॻोल्हा में लॻायोसि। पर छो दा असांखे ख़ुशियूं रास नथियूं अचनि। अञा हू फरसाना ऐं सिंगार जा लाॾा ई शुरू कोन कया त असां सां वरी इहो कार थी वियो। अलाह ते रख दी, इहा दिलि नंढड़ी न कर भेण। रुगो हाणे सरमद अचे त सही घर, तूं तो ॾिसजांसि कहिड़ो दिमाग़ चढ़ कयासि। सिंगल में घर में विहारे छॾींदीसांसि, ॿाहिरि कोन निकिरण ॾींदीसांसि। उन छोकिरी मूंखे ॾाढो बेज़ार कयो आहे। चवंदा न आहिनि दादी त जेतिरो मुड़ुसु ॻोल्हंदो एतिरो खुलंदो। इहे तुंहिंजूं आदतूं आहिनि। सालनि खां वठी इन अंगण ते तन्हाई भोगी अथव। ॿियो छा आहे? कहिड़ो मूंसां गॾु आहे पुटु? का फिक्र अथसि त भेण घर में आहे, उन जे बारे में सोचां, कॾहिं बि न सोचे थो। मां आहियां, ही उमिरि अची मुंहिंजी थी आहे, केसि ताईं मां जेरी रहंदसि, केसि ताईं मां मुंहिंजा ॿार पई खणंदसि अदा। ख़्यालु कोन अथसि मुंहिंजो बसि। रो न मुंहिंजी भेण, हौसलो रख, मां हर क़दम ते तोसां गॾु आहियां। अदा तूं गॾु आई मूंसां, जेको मूंसां गॾु हुअणु खपे। पंहिंजो फोन पंहिंजी मां वटि अची गॾु कोन्हे, को अकेलो करे वियो आहे। मां छा कयां? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।